तो मुखां धार मुड़े ई नथो रहे तो मुखां धार मुड़े ई नथो साॻिया गैर साॻियो ॾाढो जलियो हुनखे मूं साॻिया गैर साॻियो ॾाढो जलियो हुनखे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई WhatsApp नंबर ते राब्तो कंदा 033421767114 0334 21 76 714। तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई WhatsApp नंबर ते राब्तो कंदा 033421767114 0334 21 76 714।